अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरो हिकु भेरो ॿीहर हाज़िर आहे। इंटरव्यूज़ जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं हिकिड़े नई मालूमात सां वरी हाज़िर थिया आहियूं। तव्हांखे इंटरव्यू कमेटी रूम में तव्हां खां सवाल पुछियो वञे थो पियो त बाबा यूसुफ शाहीन जो तारीफ़ पेश कयो। तव्हां चओ साईं, यूसुफ शाहीन सिंध जो हिकिड़ो अकाबर, दानिश्वर, अदीब, सहाफ़ी ऐं नाम कठो तहक़ीक़ मुहक़िक़ आहे, जेको तारीख़ नवीस बि आहे। यूसुफ शाहीन जो शुमार सिंध जे आलमी लेवल जे अदीबनि में थिए थो। ऐं तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायूं त यूसुफ शाहीन जे खे 2 भेरा सरकारी सतह ते नोबेल अदब जे नोबेल इनाम जे लाइ तजवीज़ कयो वियो आहे, यानी रिकमेंडेशन्स वियूं आहिनि। त तव्हां हिन मां अंदाज़ो लॻाए सघो था त यूसुफ शाहीन हिकिड़े आला कैलेबर जो हिकु असांजो अदीब ऐं मुहक़िक़ आहे। यूसुफ शाहीन बरसात अख़बार जो एडिटर रहियो। यूसुफ शाहीन जो जेको शहरी मजमू आहे, अंदर में उहाव थियो, उनखे हिकिड़ी ज़बरदस्त हैसियत हासिलु आहे, मञता हासिलु आहे। हुनजी शाइरीअ में जेका आहे उहो क्लासिकियत ऐं जिदत सां भरपूर जेको आहे रंग असांखे मिले थो पियो। ऐं यूसुफ शाहीन उहो आहे जंहिंजे नाले सां शेख अयाज़ 2 किताब पंहिंजा मनसूब कया आहिनि, यानी पतन थू पूरा करे ऐं हरण अखी केॾां 2 उहे किताब आहिनि जंहिंजो इंतिसाब शेख अयाज़ यूसुफ शाहीन खे कयो आहे। यानी यूसुफ शाहीन जी सहाफ़ती वारो जेको पासो आहे उहो बरसात जो एडिटर, तहक़ीक़ जो पासो आहे त यूसुफ शाहीन न सिर्फ़ु सिंधी पर अंग्रेज़ीअ में किताब बि लिखिया आहिनि। यानी सिंधीअ में जॾहिं हू लिखे थो पियो त आलमी तारीख़ जो मुतालियो उनजो सिंधी जो किताब आहे, ऐं उन सां गॾोगॾु अंग्रेज़ीअ जा जेके हुनजा किताब आहिनि, विलियम द बास्टर्ड जे नाले सां हुनजो अंग्रेज़ी किताब आहे, राइज़ एंड फॉल ऑफ गॉड्स जे नाले सां हुनजो अंग्रेज़ी में किताब आहे, ऐं राइज़ एंड फॉल ऑफ संस्कृत इहो बि अंग्रेज़ी में संदसि किताब आहे। अहिड़े तरीक़े सां आर्टिफिशियल बॉर्डर्स ऑफ द वर्ल्ड, इहो हुनजो ज़बरदस्त किताब आहे। यानी हुनजा अंग्रेज़ी किताब ऐं सिंधी किताब। शाह लतीफ़ सिंध जी आज़ादी जो अलमबरदार शाइर, इहो संदसि किताब आहे। अहिड़े ई तरीक़े सां यूसुफ शाहीन जी हिकिड़ी अदबी हैसियत तमामु घणी आहे। यूसुफ शाहीन खे हिकु मुहक़िक़, हिकु दानिश्वर, हिकु अदीब तौरु ऐं हिकु शाइर तौरु ॾिठो वञे थो पियो। ऐं तव्हां खां पुछंदा त बाबा यूसुफ शाहीन ज़ात जो केरु हो, तव्हां चवंदो साईं दाऊद भुट्टो। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा बाबा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो हिकिड़ो इदारो आहे, तव्हां ॿुधाईंदो त हुनजो चेयरमैन केरु आहे। तव्हां चवंदो साईं डॉक्टर इसहाक़ समेजो। अच्छा बाबा, डॉक्टर इसहाक़ समेजे जी PhD कहिड़े मौज़ूअ ते आहे। तव्हां चवंदो साईं सिंधी अदब ते तरक़ी पसंद तहरीक जो जेको असरु आहे उन ते डॉक्टर साहिब जी PhD आहे। अच्छा, वरी तव्हां खां पुछंदा भला ॿुधाईंदो त डॉक्टर इसहाक़ समेजे जी सुञाणप बुनियादी कहिड़ी आहे। तव्हां चवंदो साईं बुनियादी तौर ते उहो शाइर आहे, मुहक़िक़ बि आहे, ऐं हिकु उस्ताद आहे। हिन वक़्तु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन आहे, पर उहो सिंधी शोबे सिंध यूनिवर्सिटी जो चेयरमैन बि रही चुको आहे, सिंधालॉजी जो डायरेक्टर बि रही चुको आहे, इंतिज़ामी हवाले सां बि हू मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते रहियो आहे। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा त भला डॉक्टर इसहाक़ समेजे जे कुझु किताबनि जा नाला ॿुधाईंदो। तव्हां चवंदो साईं डॉक्टर इसहाक़ समेजे जो हिकिड़ो किताबु आहे दिलि जो रस्तो। दिलि जो रस्तो किताब बुनियादी तौर ते सिंध जे अहम गज़ल शाइरनि जे रोमानवी गज़ल जी खे तरतीब ॾिनो अथसि। उन में तव्हां ॾिसंदो त शेख अयाज़, नारायण श्याम, M कमल ऐं अर्जुन हासिद खां वठी करे वफ़ा पली ऐं तालिबुल मौला मखदूम तालिबुल मौला ऐं उन सां गॾोगॾु शेख अयाज़ गुल ताईं असांखे जेके जदीद शाइर आहिनि उन्हनि जे गज़ल में जेको रोमानवी रंग आहे, रोमानवी गज़ल जेको उनजो आहे, उहो खणी हुन कंपाइल कया आहिनि। अहिड़े तरीक़े सां तरतीब जे हवाले सां जॾहिं असां ॻाल्हि कयूं त डॉक्टर इसहाक़ समेजे साहिबु शेख अयाज़ जा जेके गीत आहिनि, नावहलिया गीत खणी जे नाले सां मुरतिब कया। शेख अयाज़ जा जेके नाटक आहिनि, शेख अयाज़ जा संगीत नाटक जे नाले सां हुनजो किताबु आहे, शेख अयाज़ जे संगीत नाटकनि खे हुन मुरतिब कयो आहे। अहिड़े तरीक़े सां शेख अयाज़ जा जेके गज़ल आहिनि, गेड़ू वेस गज़ल जे नाले सां हुन किताबु मुरतिब कयो। ऐं अहिड़े तरीक़े सां अयाज़ जे हवाले सां हुनजो ज़बरदस्त तहक़ीक़ी ऐं कमु थियलु आहे। इन सां गॾोगॾु शाइरीअ सां दुश्मनी तनक़ीद जे हवाले सां हुनजा ज़बरदस्त किताब आहे, जंहिंमें हुनजा मकाला आहिनि तनक़ीदी हवाले सां शाइरीअ ते। ऐं अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं असां चऊं त हू हिकु शाइर आहे ऐं हिकु शाइर जी हैसियत में हुनजो मजमू आहे सदा बेचैन आहे। ऐं हाणे ताज़ो हुनजो रिसेंटली जेको मजमू आयो आहे उहो मोर नगर ते मींहुं, उहो संदसि ताज़ो मजमू आहे। अहिड़े तरीक़े सां डॉक्टर इसहाक़ समेजे जो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे सिंध जे लिटरेचर में, ॿोली ऐं अदब जे हवाले सां। अच्छा, वरी हाणे तव्हांखे सवालनि मां सवाल निकिरंदा ऐं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं। तव्हांखे चवनि था बाबा तव्हां ॿुधाईंदो त अल्ताफ़ शेख साहिब जे
किन बि 3 सफ़रनामनि जा नाला ॿुधायो। तव्हां चवंदो साईं सेई जो बन ॾींहुं ऐं मलीर खां मालमो ताईं ऐं अहिड़े ई तरीक़े सां समुंड जिन साणी, इहो संदसि माना सफ़रनामा अल्ताफ़ शेख साहब जे सफ़रनामनि जी अहमियत ते असां अॻु में ॻाल्हाए चुका आहियूं, इन जे करे इनखे रिपीट नथा कयूं पिया। अच्छा, वरी तव्हां खां सुवाल पुछनि था त भला इहो ॿुधायो असांखे त तव्हां भॻल खंभड़ाटूं किताबु आहे उहो कंहिंजो आहे असुल में उनजो लेखक केरु आहे? तव्हां चवंदो साईं असुल में उनजो लेखक आहे खलील जिब्रान, ऐं सिंधीअ में उनखे मीम नून महज़ून असांजो अदीब आहे मोहम्मद नवाज़ भट्टी, मीम नून महज़ून उन इन खे तर्जुमो कयो आहे। वरी तव्हांखे चवंदा भला खलील जिब्रान बुनियादी तौर ते हुयो कहिड़े मुल्क सां तालुक़ु रखंदड़? तव्हां चवंदो साईं इहो लुबनान जो हिकिड़ो वॾो लेखक आहे, नाविल निगार आहे, ऐं उन जा तर्जुमा असां वटि सिंधीअ में थिया आहिनि। तव्हांखे पुछंदा त खलील जिब्रान जो तर्जुमो सभ खां पहिरियां सिंधीअ में कंहिं कयो? तव्हां चवंदो साईं साकी सिजावली। पैगम्बर जे नाले सां हुनजो किताबु आहे जेको मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि तर्जुमो कयो आहे। सिंध में पैगम्बर जे हवाले सां जेको पैगम्बर किताबु आहे उहो हिकु ई वक़्तु केतिरनि ई शख़्सियतुनि हुनखे तर्जुमो कयो आहे। ऐं अहिड़े ई तरीक़े सां बग़ावत हुनजो किताबु आहे, ऐं 4 नावलेट जे नाले सां गुल मोहम्मद तुन्नी हुनजो हिकिड़ो किताबु मुरतब कयो आहे जंहिंमें 4 नावलेट आहिनि। ऐं अहिड़े ई तरीक़े सां असांखे खलील जिब्रान जे हवाले सां बि तर्जुमा सिंधियत में सुठे नमूने सां मिलनि था पिया। सो उमेदु आहे त हीउ जेको प्रोग्राम आहे इहो बि तव्हांजे लाइ कराइतो साबित थींदो, ऐं यकीननि तव्हां हिन मां बि इस्तफ़ादो हासिलु कंदव। ऐं असां साईं यूसुफ शाहीन ते ॻाल्हायोसीं, ऐं इसाक़ समेजा साहिब ते ॻाल्हायोसीं, ऐं खलील जिब्रान जे कुझु तर्जुमनि जे हवाले सां जेके किताब आहिनि उन्हनि ते ॻाल्हायोसीं। सो उमेदु आहे त इहा नॉलेज बि तव्हांजे कमु ईंदी। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर तेॾां ख़ैरु।